वसीम अकरम जी रिपोर्ट मुताबिक़ मलीर ज़िले जे स्टील टाउन ٿاڻي जी हद में फुरन ऐं मोटर साइकिल चोरियुनि जी वारदातुनि में वाद सबबि शहरी सख़्त परेशानी आहिनि। गुज़िरियल राति मुख़्तलिफ़ इलाक़नि में फुर ऐं चोरी जा 4 वाक़िया रिपोर्ट थिया, जॾहिं त पुलिस जी कारकर्दगी बाबति बि सवाल उथारिया पिया वञनि। गुलशन हदीद फेज़ 2 में क़ाइम हिकु किरयाने स्टोर ते 2 हथियारबंदनि जवाबदारनि धाड़ो हयो। जवाबदारनि दुकान में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते कैश काउंटर मां रोक रक़म ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे आसानी सां फ़रार थी विया। ॿी तरफ़ वायरलेस गेट वारे इलाइक़े में मस्जिद मां नमाज़ अदा करे निकिरंदड़ 2 शहरियुनि खे नामालूम हथियारबंद फ़ौरन रोके संदन मोबाइल फ़ोन ऐं नक़द रक़म फुर करे फ़रार थी विया। उन खां अलावा स्टील टाउन में वाक़िए इमामबारगाह जे ॿाहिरां गुज़िरियल राति 2 मोटर साइकिलूं पिणु चोरी थी वयूं। ज़रियनि मूजिबि सभई वारदातूं राति 9 वॻे खां 12 वॻे जे विच में पेश आयूं।